जेयूआई जो ठेरी का निकतल सिंध अमन मार्च हैदराबाद पहुतो। मौलाना राशिद महमूद सुमरो जलसे के खिताब कंदे चयो आहे त अटे लटे ऐं अझे जे नारे ते सिंध खे तबाह कयो वियो। 75 सालन खां सिंध खे लुटींदड़ ईंदड़ हुकूमत न ठाहे सघंदा। सिंध में ईंदड़ हुकूमत अवाम जी ताक़त सां जेयूआई ठाहींदी। राशिद महमूद सुमरे जी अॻवानी में जेयूआई जे काफ़िले जो हैदराबाद पहुचण ते शानदार इस्तक़बाल कयो वियो, जंहिं बाद कासमाबाद जे नसीम मंगड़ चौक ते जलसो मुनक़िद कयो वियो। राशिद महमूद सुमरे जलसे खिताब कंदे चयो आहे त कोरोना हुजे या बोर्ड जी सूरत-हाल, जेयूआई पंहिंजे हिसे जो कम कंदे सिंध जी अवाम जी ख़िदमत कई आहे। अटे लटे ऐं अझे जो नारो हणंदड़ गरीब माण्हुनि जी दवाउनि जा पैसा बि खाए विया आहिनि। मंशात फरोशनि ऐं हथियार विकिरो कंदड़नि जी पोइवारी बि हुक्मरान पाण करे रहिया आहिनि, जंहिं करे यूनिवर्सिटियुनि में बि आईस समेत ॿी मंशियात पहुची वई आहे। और वधीक जो त असां हमेशह सिंध जी चौकीदारी कई आहे ऐं चौकीदारी कंदा रहंदासीं। कराची में पीडीएम जी जलसे दौरान पूरी क़यादत साम्हूं असां मौक़िफ़ रखियो त सिंध जो विरहाङो क़बूल न कंदासीं। कालाबाग डैम खां कारूं झड़ जी कटाई ताईं हर सिंध दुश्मन मंसूबे लाइ असां आवाज़ उथारियो आहे। राशिद महमूद सुमरे चयो त कुझ शख़्सियतनि जे क़त्ल ते सरकारी ऐं ख़ानगी मिल्कियतनि खे साड़ियो वेंदो आहे, पर जॾहिं डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरे खे शहीद कयो वियो त असां वण जो हिकु पतो बि किरण न ॾिनो ऐं अमन सां रहियासीं। असां हमेशह अमन जो दर्स ॾिनो आहे ऐं अॼु ही अमन मार्च हैदराबाद पहुतो आहे। हुनजो चवणु हो त सिंध जे माण्हुनि खे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी रक़म ॾेई हुक्मराननि ख़रीद करे छॾियो आहे। बेनज़ीर प्रोग्राम जा 8,000 ॾेई हुक्मरान ॿेट खपाए कारूं झड़ कटाई ऐं भेरिया जहिड़ा सिंध दुश्मन मंसूबा ठाहे अवाम खे ख़ामोश करणु चाहिनि था। ज़िंदाबाद ऐं मुर्दाबाद जे नारनि सिंध खे तबाह कयो आहे। 10 ॾींहं जी असां अमन मार्च सिंध जी अवाम में सुजाॻी जो नओं शऊर पैदा कयो आहे।